सूबो सईद खान में जमीयत उलमा इस्लाम के सदते इलेक्शन में धांधली खिलाफ मौलाना अब्दुल रहीम खोसो अब्दुल अजीज बुर्डो की अगवानी में शाही बाजार का सिद्दीक अकबर चौक ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। उन मौके ते मौलाना अब्दुल अजीज बुर्डो, मौलाना अब्दुल रहीम खोसो, हाफिज हुसैन अहमद ब्रोही, मौलाना अली जान मक्सी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त 2024 वारी इलेक्शन में पीपल्स पार्टी वारनि बदतरीन धांधली कई ऐं अवाम जो मैंडेट चोरायो। उनखे कतई क़बूल न कंदासीं। हुननि वधीक चयो त शिकारपुर ऐं ॿियनि तकनि ते JUI जा उम्मीदवार खटियल हुआ, बाद में धांधली ज़रिए हारायल ॾसियो वियो। हुननि वधीक चयो त जेकॾहिं फॉर्म नंबर 45 ज़रिए रिज़ल्ट जारी न कनि त पीपल्स पार्टी हिक बि सीट न खणंदी। हुननि चीफ जस्टिस पाकिस्तान खां मुतालबो कंदे घुर कई त फॉर्म 45 ते नतीजा जारी कया वञनि। जेकॾहिं ईअं न थियो त सुभाणे RO कंबर, DRO कंबर ऐं DRO ऐं DC कंबर जे ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।